ख़बर मां वफ़ाक़ी हुकूमत सिंध में 15 नंढा डैम ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मंसूबे ते 15 अरब 29 करोड़ 54 लख 89 हज़ार रुपया ख़र्च ईंदो। आबपाशी खाते जे सेक्रेटरी पारां चीफ इंजीनियर समाल डैम खे ख़त आबी वसीलनि वार वफ़ाक़ी वज़ारत 15 नंढनि डैमनि ते इंतज़ामी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी हुकूमत मंसूबनि लाइ 15 अरब 29 करोड़ 54 लख रुपया जारी करे छॾिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदारूं। वफ़ाक़ी हुकूमत सिंध में 15 नंढा डैम ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मंसूबे ते 15 अरब 29 करोड़ 54 लख 89 हज़ार रुपया ख़र्च ईंदा। आबपाशी खाते जे सेक्रेटरी पारां चीफ इंजीनियर स्माल डैम के ख़त लिखियो वियो आहे। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ारत 15 नंढनि डैमनि जी इंतज़ामी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी हुकूमत मंसूबनि लाइ 15 अरब 29 करोड़ 54 लख रुपया जारी करे छॾिया। अहम ख़बर आहे, अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध में 15 नंढा डैम ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मंसूबे ते 15 अरब 29 करोड़ 54 लख 89 हज़ार रुपया ख़र्च ईंदो। आबपाशी खाते जे सेक्रेटरी पारां चीफ इंजीनियर स्मॉल डैम खे ख़त लिखियो वियो आहे। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ारत 15 नंढनि डैमनि जे इंतज़ामी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वफ़ाक़ी हुकूमत मंसूबनि लाइ 15 अरब 29 करोड़ 54 लख जारी करे छॾिया आहिनि। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर करे आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत सिंध में 15 नंढा डैम ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मंसूबे ते 15 अरब 29 करोड़ 54 लख 89 हज़ार रुपया ॿुधायो वञे पियो त ख़र्च ईंदो। आबपाशी खाते जे सेक्रेटरी पारां चीफ इंजीनियर स्माल डैम खे ख़त लिखियो वियो आहे। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ारत 15 नंढनि डैमनि जी इंतज़ामी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत मंसूबनि लाइ 15 अरब 29 करोड़ 54 लख रुपया जारी करे छॾिया आहिनि। जी नाज़रीन, अहम ख़बर आहे, अपडेट कंदासीं अवां खे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध में 15 नंढा डैम ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी। मंसूबे ते 15 अरब 29 करोड़ 54 लख 89 हज़ार रुपया ख़र्च ईंदा। आबपाशी खाते जे सेक्रेटरी पारां चीफ इंजीनियर स्मॉल डैम खे ख़त लिखियो वियो आहे। आबी वसीलनि वार वफ़ाक़ी वज़ारत 15 नंढनि डैमनि जी इंतज़ामी मंज़ूरी ॾेई छॾी आहे।